वॉइस ऑफ प्राइम खबरों सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं पिरा लिखां। हर साल जीअं हिन साल भी शहीद सरमद सिंधीअ जी 28वीं वरसी पिरियां जे लोहे गुलाबन शहर में मल्हाई वई, जंहिंमें चाहींदड़नि शहीद सरमद सिंधीअ जे गीतनि सां ऐं उन जे आवाज़ सां प्यार कंदड़ जीए सिंध जे महज़ कारकुननि घणे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शहीद सरमद सिंधीअ जे भाउ अहमद मुग़ल पिणु क़ुरान ख़ानी कराई वई ऐं ख़ैरात फ़ी सभी लाइ पिणु बंदोबस्तु करे वियो। आयल महिमाननि खे आदरबाई कंदे शहीद सरमद सिंधीअ जे भाउ अहमद मुग़ल जॾहिं भाउ जी वाई पढ़ी त अखियुनि मां लुड़क न रोके सघी। जंहिंजे नाले खंड कंदड़ मनाते उज़ार हुन सां लश्कर खज़ाने सारा कश लड़िया, हिन चयो मोल काफ़ी आहे मुंहिंजो ख़ुदा। डॉक्टर साहब टाइम थोड़ो नवा आया हो तो मेहरबानी करे असां यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी बटन पे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जो बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।